अल्हम्दुलिल्लाहि वहदहु वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व सल्लिम तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व सल्लिम तस्लीमा। मुझा मुसलमान भाइरो, सब खां पहिरियां त हाफ़िज़ीन करीमैन जिन बिन्नी गज्जी करे कुरान मजीद सूरे बकर जे पहिरी आयत अलिफ लाम खां वठी करे मिनल जिन्नति वन नास ताईं पढ़ियो। ये बई वरी मुबारकुनि जा हक़दार आहिनि ऐं जंहिं जमात सगोरी ॿुधो उहा बि मुबारकुनि जी हक़दार आहे। हक़ीक़त इहा आहे त जिन जिन ॿुधो जिन जिन पढ़ियो उन जे नाम आमाल जेके आहिनि नेकिन सां सफ़ा भरिजी चुका आहिनि। ॿुधण वारनि जा बि, पढ़ण वारनि जा बि, ॿुधण वारनि जा बि, हिननि जे तवक्को खां बि घणा। तरावी जे हिकिड़े हिकिड़े सजदे ते 1500 नेकियूं हुयूं। 1500 नेकियूं हिकिड़े सजदे ते। 20 रकातुनि में घणा सजदा आहिनि? 40। 60,000 सिर्फ़ नेकियूं सजदनि जूं आहिनि। क़ुरान जी तिलावत हर अखर ते आम रमज़ान खे छॾे करे हर हिक लेटर ते, वर्ड ते न, लफ़्ज़ ते न, हिकिड़े लेटर ते 10 नेकियूं आहिनि। तव्हां जो कैलकुलेटर हणंदो उहो जवाब ॾींदो, हिसाब न करे सघंदो हिननि जे नेकियुनि जो। एतिरियूं वॾियूं नेकियूं त पोइ हाणे अहिड़ा माण्हू वाक़ई मुबारक जा हक़दार आहिनि। ऐं साईं रमज़ान साहब जो बि मां शुक्रगुज़ार आहियां। साईं मोहतरम असांखे दावत ॾिनी इन जॻह ते ऐं हे जेको मूं चवंदुसि ऐं अल्लाह ताला मूंखां जेको चवरायो तव्हां ॿुधो, जंहिं जंहिं अमल कयो दोस्त उन जो अजरो सवाब मूंखे मिलंदो, तव्हांखे मिलंदो, साईं मोहतरम खे बि मिलंदो, छो त ज़रियो साईं बणिया इन जो। इंशाअल्लाह ॻाल्हि घणी डिघी न थींदी, बस जमात सोगरी खे गुज़ारिश आहे त तवज्जो पंहिंजो बरक़रार रखे। चंद ॻाल्हियूं थींदियूं पर इंशाअल्लाह तमामु मुफ़ीद ऐं बहितरीन हूंदियूं ऐं ज़रूरत जे मुताबिक़ ई ॻाल्हि हूंदी जेका वक़्त जी ज़रूरत आहे। हे अहिड़ो रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे जो हज़रत पीराने पीर शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, रमज़ान में जेके अखर आहिनि 5 रमज़ान, इन्हनि में ई वॾो रमज़ ऐं इशारो आहे। फरमायूं रा खां इशारो आहे अल्लाह जी रहमत जे तरफ़, मीम खां इशारो आहे अल्लाह जे मग़फ़िरत जे तरफ़, वाद खां इशारो आहे जन्नत जे ज़मानत जे तरफ़, अलिफ खां इशारो आहे अल्लाह जे उन्स ऐं मोहब्बत जे तरफ़, नूर खां इशारो आहे अल्लाह जे नूर जे तरफ़। यानी रमज़ान में अल्लाह जी रहमतूं बि वसनि थियूं, बाननि ते मग़फ़िरतूं बि थियनि थियूं, जन्नत जा बाना ज़ामिन बि थियनि था। अल्लाह उन्हनि जे दिलनि खे नूर सां भरे बि छॾे थो। शर्त आहे त बानू पंहिंजे दिल खे हेॾा मुतवज्जे करे मुतवज्जे। ॿिए हिकिड़े बुज़ुर्ग हज़रत शेख मुजद्दिद अल्फ़सानी रहमतुल्लाह अलैह जो मक़ूलो आहे, अजीब मक़ूलो आहे। हज़रत मुजद्दिद अल्फ़सानी रहमतुल्लाह अलैह अज़ीम इंसान आहे। मां उनजी तव्हांखे नथो तारीख़ ॿुधां, ॻाल्हि डिघी थी वेंदी हली, मक़सद ते था रहूं। त
तमाम वॾा इंसान अकबर बादशाह जे दौर जा हुया अकबर ज़ालिम हुयो ये समझो तो उन अकबर सजे अल्लाह जे दीन के मिटाए छड़ियो उन के बीयर जिंदा करण वारो बरे सगीर में हजरत मुजद्दिद अल्फसानी अहमद सरंदी रहमतुल्लाह अलैह एतरो समझी छड़ियो ओए फरमाइन था त हिकड़े पासे 11 महीनन में जेके रहमतूं थियन थियूं उए बे पासे जेका रमजान में रहमत उआ फरमायूं त 11 महीनन जी रहमत जो मिसाल आहे हिकड़े फुड़े वांगुर पानी जे फुड़े वांगुर ऐं रमजान में जेका अल्लाह जी रहमत आहे उन जो मिसाल आहे समुंड वांगुर त हाणे समुंड में ऐं हिकड़े पानी जे कतरे में को तकाबुली कोन्हे एड़ी तरह रमजान में एडियूं वडियूं अल्लाह जो रहमतूं ने इहा ही वजह दोस्तो तवा दिसंदो त रमजान में उहे माण्हू बि अल्लाह जे रहमत जे करे मस्जिद में छिकजी था अचनि जेके रमजान खां अलावा ॿियनि महीननि में न हूंदा आहिनि इन्हनि खे अल्लाह जी रहमत पाण छिके ईंदी आहे त अल्लाह जूं रहमतूं बरकतूं बसि बानू पंहिंजो दिल के रुगो अल्लाह जे रहमत ॾांहुं मुतवजे करे अल्लाह इन दिल के नूर सां मग़फ़िरत सां भरे छॾींदो पर बानू मुतवजे करे ज़रूरत इहा आहे अब ॾिसो बारिश पए ज़ोरदार सफ़ा हुजे बारिश सफ़ा ज़ोरदार बारिश हुजे पर ही बर्तन जेकॾहिं ईअं ऊंधो पियो हूंदो त हिन में हिकिड़ो फुरो बि न वेंदो बारिश जो हिकिड़ो फुरो बि न वेंदो छो त ही बर्तन ई ऊंधो आहे अहिड़ी तरह अल्लाह जी रहमत त तमामु घणी थी वसे पर जेकॾहिं बानू पंहिंजे दिलि खे टेढ़ो करे छॾींदो अल्लाह जे रहमत ॾांहुं मुतवजे न कंदो पोइ कसूर बाने जो आहे अल्लाह जे रहमत जो न आहे त ही रमज़ान जो महीनो हक़ीक़त में असां मुसलमाननि खे नवाज़ण जे लाइ हूंदो आहे पर छा आहे त ओवरऑल अॼु असां मुसलमाननि मां नेकी जी दिलि मां अज़मत निकिरी वई आहे हाली नेकी जी उहा क़दुरु क़ीमत न रही आहे हाणे मिसाल जे तौर ते हिते जेकॾहिं मुल्क जो बादशाह ऐलान करे या असांजे इलाइक़े जो को ख़ासि माण्हू ऐलान करे त बा जेको माण्हू फलाणी बाज़ार में 10 ॾींहं पंहिंजो दुकान हणंदो होॾां सॼी ज़िंदगी पंहिंजी कमाए 100 साल ज़िंदगी हुजेसि 80 साल हुजेसि 60 साल हुजेसि एतिरी कमाई न थींदसि जेतिरो हिन बाज़ार में सिर्फ़ु 10 ॾींहं दुकान हणण सां कमाई थींदसि त मां सम्झां थो को बि आकिल बालिग शऊर वारो इंसान न रहंदो बल्कि ज़ोर लॻाए करे उन बाज़ार में पंहिंजो दुकान ज़रूरु हणाईंदो छो त 10 ॾींहंनि में पूरी ज़िंदगी जी कमाई थी थिए इहा साॻी ॻाल्हि आहे जेका अल्लाह क़ुरान में फरमाई आहे त इहा लैलतुल क़द्र जी जेका राति आहे इहा 1000 महीननि यानी 83 साल जे इबादत खां वधीक बहितर आहे एडी वडी अज़ीम रात आहे अल्लाह असांखे दावत ॾिए थो त हिकिड़े पासे तव्हां 83 साल मुसलसल ॾींहुं राति इबादत कयो ॿिए पासे तव्हां लैलतुल क़द्र जी सिर्फ़ु अची हिकिड़ी राति वियो तव्हांखे 83 सालनि जी इबादत जो अल्लाह सवाब ॾींदो पर छा आहे एडी वडी बिशारत जे बावजूदि असांजो रुझान न आहे असांजी उहो यानी तवज्जो न आहे छो त असांजी नेकी जी अज़मत उहा दिलि में अॼु मुसलमान वटि न रही आहे त बहरहाल अॼु मुसलमान खे तवज्जो ॾियणो आहे इन शइ जे तरफ़ अॼु मुसलमान हर जगह ते ज़िल्लत जो शिकार आहे रुसवाई जो शिकार आहे ऐं ईअं सम्झो त परेशानी में मुब्तला आहे मूं हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी अजीब रिपोर्ट पढ़ी त ही हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो त तेल सॼो मुसलमान मुल्कनि वटि आहे खज़ाना तेल जा गैस जा खज़ाना मुसलमान मुल्कनि वटि आहिनि ऑयल जा खज़ाना मुसलमान मुल्क वटि आहिनि पर पोइ बि परेशान असांजो मुसलमान आहे छो त मुसलमान खे जेका अल्लाह ताला वॾे खां वॾी दौलत क़ुरान मजीद जी ॾिनी मुसलमान इन क़ुरान सां पंहिंजो रिश्तो ऐं ताल्लुक़ टोड़े चुको आहे मुसलमान जो क़ुरान सां उहो ताल्लुक़ न आहे अॼु बि हिन रमज़ान जे मुबारक महीने में बि हिकिड़े वॾी माण्हुनि जी तादाद अहिड़ी हूंदी सॼो तक़रीबन महीनो गुज़री चुको आहे पर उन्हनि जो ख़त्म पूरो न थियो हूंदो उन्हनि जो ख़त्म पूरो न थियो हूंदो रमज़ान जो पूरो महीनो त माना इहो असां मुसलमाननि जो क़ुरान सां ताल्लुक़ केतिरो कमज़ोर थी चुको आहे हालांकि असांखे ज़रूरत आहे क़ुरान मजीद सां ताल्लुक़ जोड़ण जी हिकिड़ो वाक़ियो मूं
ॾिठो त हिकिड़ो प्रिंसिपल साहब उन स्कूल जे अंदरि ऐलान कयो ॾिसो अॼु असां पंहिंजे माहौल जी अकासी कदी थिए त उन ऐलान कयो त असां स्कूल जे अंदरि नई लाइब्रेरी क़ाइमु कई आहे जिन जिन शागिर्दनि जे घर में इज़ाफ़ी किताब आहिनि जेके नथा पढ़िया वञनि उहे बराए महिरबानी आणनि त स्कूल जे असां लाइब्रेरी में रखूं पढ़ण जे लाइ त ॿिए ॾींहं ते अक्सर शागिर्द जेके बुक्स खणी आया उहे आम किताब न हुआ क़ुरान मजीद खणी आया प्रिंसिपल साहब खे चयोसीं ही उहो किताब आहे जेको असांजे अलमारियुनि में महफ़ूज़ पियो आहे शीशनि में कपिड़े में बंदि आहे ही पढ़ियो नथो वञे अंदाज़ो लगायो त असां क़ुरान मजीद सां कहिड़ो रवैयो रखियो आहे मुसलमाननि साईं हदीस बयान कई त क़ुरान ॾिसो न असां मुसलमाननि जे बचाव जा क़यामत जे ॾींहुं वॾे में वॾा ॿ ज़रिया आहिनि हिकिड़ो क़ुरान पाक ॿियो असांजो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं ॿुधायो त क़ुरान मजीद जो जेको हुकूक माण्हू नथो अदा करे क़ुरान उन जे ख़िलाफ़ क़यामत जे ॾींहुं दाही थींदो सिफारिश कोन कंदसि पकड़ाईंदसि पर सूरे फुरकान जी आयत है वक़ाल रसूलु या रब्बी इन क़ौम इत्तखज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा सूरे फुरकान जी आयत है जेको असांजो वॾे में वॾो सहारो आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सिफारिश जी असांखे वॾे में वॾी उमेद आहे उन नबीअ जो अल्लाह ताला फरमान नकुल थो करे त क़यामत जे ॾींहुं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो ए मुंहिंजा अल्लाह वक़ाल रसूल या रब्बी ए मुंहिंजा परवरदिगार इन क़ौमी बेशक मुंहिंजी क़ौम इत्तखज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा हिन क़ुरान खे मुंहिंजी क़ौम छॾे ॾिनो पैगंबर दाही थे कुरान असांजे खिलाफ दाही थे हाणी बचण जी का उम्मीद आहे इने जे कर मुंहिंजा दोस्तो ज़रूरत आहे त हिन क़ुरान मजीद सां पाण बि जुड़ो पंहिंजे औलाद खे बि जोड़ियो इहा वॾी ज़रूरत अथव वक़्त जी अॼु एॾा वॾा फितना फैलिया आहिनि जो मुसलमान जी औलाद नई नस्ल जेकी असांजी ख़ुदि तालीम याफ़्ता या यूनिवर्सिटी ऐं कॉलेजनि में पढ़े थी उन्हनि जा तव्हां ज़हन ॾिसंदव अॼु बि हिकिड़े शागिर्द सवाल कयो मस्जिद में मां ॿुधी करे हैरान थी वियुसि पर मां उन खां अलावा हिकिड़ो तव्हांखे ॿियो सवाल थो ॿुधायां असांजो मौली साहब उन ज़ोर निमाज़ पढ़ाई कराची जे अंदरि ज़ोर निमाज़ ॿुध जो अजीब ॻाल्हि अथव उन ज़ोर निमाज़ पढ़ाई हिकिड़े शागिर्द ज़ोर निमाज़ पढ़ी स्टूडेंट हो यूनिवर्सिटी जो ज़ोर निमाज़ खां बाद में उन पंहिंजे इमाम साहब वटि आयो चई साईं आई हैव अ क्वेश्चन साईं मूं वटि हिकिड़ो सवाल आहे साईं जवाबु ॾींदव चई बिल्कुलु ॾींदासीं जवाबु चई साईं सवाल मुंहिंजो हीअ नाराज़ न थी वियो चई नाराज़ कोन थींदुसि हाणे ज़ोर निमाज़ गॾु पढ़ी थी सवाल छा थो करे चवे थो साईं अल्लाह जी ज़ात आहे ही कायनात में अल्लाह जी ज़ात आहे मौजूद आहे या इहो हिकिड़ो मफ़रूज़ मुसलमाननि खे ॾिनो वियो आहे हाणे ॾिसो मुसलमान जी औलाद आहे जंहिं निमाज़ बि पढ़ी आहे पर सवाल छा थो करे अल्लाह जी ज़ात मौजूद आहे इहो ज़हन असांजी नई नस्ल जो ईअं सम्झो जेके पढ़ियल लिखियल आहिनि यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द आहिनि ख़ासि तौर ते हिन महिल उन्हनि जे ज़हन में इहो ज़हर बाक़ाइदे सां विधो पियो वञे इहो साॻियो ई सुवाल हिन वक़्तु मग़रिब जे टाइम ते मूंखां थियो पोइ हुन आलिम दीन चयसि त पुट तूं छा थो चवीं अल्लाह जी ज़ात मौजूदु आहे चई साईं मां त सम्झां थो त अल्लाह जी ज़ात मौजूदु न आहे मां सम्झां थो अल्लाह जी ज़ात मौजूदु न आहे त पोइ हुन आलिम दीन चयसि त बा पोइ पुट तूं मुसलमान आई हाणे ॿुधजो ॻाल्हि जवाबु ॿुधजो चई साईं हाणे मां तव्हां सां गॾु ज़ोर जी निमाज़ पढ़ी आहे ज़ोर जी निमाज़ मुसलमान आहे तॾहिं त मां ज़ोर जी निमाज़ पढ़ी हाणे असांजो ज़हन इन जॻह ते पहुतो आहे त मां मुसलमान जे घर में पैदा थियुसि मुंहिंजो अबो मुसलमान हो मुंहिंजो ॾाॾो मुसलमान हो हाणे मां जहिड़ा नज़रिया रखां जहिड़ा अक़ाइद रखां जहिड़ा ख़्यालात रखां मां मुसलमान ई रहंदुसि मां जहिड़ा अल्लाह जे लाइ निमाज़ पियो पढ़े अकुल बि ॾिसो जंहिं ज़ात जे लाइ निमाज़ पढ़ो पढ़े उनखे मञे ई नथो त निमाज़ जी माना छा थी को मतिलबु रहियो पोइ त उनखे आलिम दीन चयो त पुट तूं इहो नज़रियो जो क़ाइमु कयो आहे तूं वटि को दलील आहे सबूत आहे त उन चयो साईं दलील इहो आहे त अल्लाह जी ज़ात मौजूदु न आहे उन आलिम दीन मोबाइल जो स्विच हुयो उहो कढी करे चयईंसि त भला हिन ते हथु त रख त उन नौजवान चयो साईं भला मूंखे मारण जो इरादो त वया
चीज़ छो भला चीज़ हथ रखंदुसि त करंट लॻी वेंदो हलियो चई पुट करंट में त नज़र कोन थो अचे न करंट नज़र कोन थो अचे इनखे मञी थो जॾहिं करंट खे मञी थो त पोइ अल्लाह जी ज़ात ऐं ज़रूरी न आहे त जेका शइ हुजे त ॾिसण में बि अचे इहो ज़रूरी न आहे मां शराकात पढ़ायां थो अञा मूं पढ़ाईंदो आहियां चोथों साल आहे उन में अज़ाब क़बर ते बहस हुयो पोइ हिकिड़े मूंखे शागिर्द सवाल कयो त सही अज़ाब क़बर ते तव्हां दलील बि ॾिना क़ुर जी आयत बि पेश कई हदीस बि पेश कई अक़ली दलील बि ॾिना पर सही अज़ाब क़बर थिए थो त पोइ ॾिसण में छो थो अचे महसूस छो थो थिए पोइ उन ते मां उनखे जवाबु ॾिनो त जेका बि शइ मौजूदु हुजे ज़रूरी न आहे त महसूस थिए या ॾिसण में अचे इत्तेफ़ाक़न थियो ईअं हुजे उन ॾींहुं घर में थोरो मूंखे कावड़ हुजे गुस्सो हुजे मां घरां कावड़जी आयो हुउसि पर सबक़ु पढ़ायां पोइ हिन ई मूड में मां चयोमांसि त भाउ मूंखे का परेशानी या का शइ आहे चई न मां चयो मूंखे त डबल परेशानी लॻी मां घर हिन ताज़ो विड़ी आयो आहियां ताज़ो मां फशरी करे आयो आहियां पर मूं हुनखे सम्झायो त पुट जेका शइ ॾिसण में न अचे महसूस न थिए ज़रूरी न आहे त न हुजे त बहरहाल इहो हिकिड़ो मफ़रूज़ हो शाम मग़रिब खां पोइ बि इहो साॻियो दलील मां चयमि इहो पुट दलील उलमा किराम टोड़े चुका आहिनि पर छा आहे त असांजी नई नस्ल जी तरबियत नथी थिए उनखे दीन खां एतिरी दूरी आहे जो कंहिं शइ जी ख़बर ई कोन्हे क़ुर जे ख़िलाफ़ उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधण सां माण्हू हैरान रहिजी थो वञे हलियो बहरहाल जेकॾहिं असां पंहिंजी नई नस्ल खे जोड़ियूं था त उन जा असांखे फ़वाइद ऐं समरात वॾा मिलंदा असांजो आलिम दीन आहे हिंदुस्तान जो आहे मौलाना हुज़ैफ़ा वस्तानवी असांजो दोस्त बि आहे उन हिकिड़ी आहे हिंदुस्तान जो तालुक़ में आहे उन हिकिड़ी वीडियो मोकिली ॾिसजो त जेकॾहिं तरबियत थिए थी त नताइज छा था मिलनि उन हिकिड़ी वीडियो मोकिली छोकिरी आहे 7 साल उमिरि अथसि सूरे हुमज़ जी तिलावत थी करे वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ पर उहा छोकिरी चीखूं करे दाऊं करे रोए थी सूरत जे तिलावत जे दौरान दाऊं करे रोए थी पोइ उन छोकिरीअ खां पुछा कयो वियो त पुट तूं हीअ सूरत पढ़ी थी रोई छो थी फरमायो त हिन सूरत में अल्लाह जे अज़ाब जो तज़किरो आहे मूंखे उन खां ख़ौफ़ थो थिए ड्रिज थो थिए इन जे करे मां रोआं थी इहा बि तरबियत आहे पोइ मौलाना साहब पुछा कई त 7 सालनि जी छोकिरी छा क़ुर मजीद सम्झे थी त पोइ जवाबु मिलियो त साईं असां वटि अल्हम्दुलिल्लाह रवाज इहो आहे त जीअं असां जूं जेके छोकिरियूं हूंदियूं आहिनि शादीशुदा असां उन्हनि खे हिकिड़ो त दीनी तालीम ॾींदा आहियूं दीनी तालीम खां पोइ जॾहिं उनजी शादी थींदी आहे शादीअ खां बाद में हो हुननि जो जेको ख़ासि तौर ते जॾहिं हमल सां औरत थींदी आहे त उनजो ॿियो कमकार ख़तमु थी वेंदो आहे क़ुर जे तिलावत जो ख़ासि एतमाम हूंदो आहे पूरा 10-9 महीना उन खां बाद में ॿार ॼमंदो आहे वुज़ूअ सां उनखे थन प्यारी वेंदी आहे ऐं उन ॿारड़े जे मथां क़ुर जी तिलावत जारी हूंदी आहे ऐं ॿारड़ो जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे उनखे सभ खां पहिरियां क़ुर मजीद सेखारियो वेंदो आहे ऐं सेखारण जो तरीक़ो इहो आहे त जेका बि असां सूरत सेखारींदासीं फातिहा त फातिहा जो मफ़हूम ॿार खे सम्झायो वेंदो वरी नास वरी उनजो मफ़हूम ईअं हर सूरत असांजो ॿारड़ो सिखंदो आहे गॾो गॾु उनजी मानी ऐं मफ़हूम बि सिखंदो रहंदो आहे इहा तरबियत आहे इहा तरबियत आहे हाणे हिकिड़ी अरब दोस्त आहे असांजो सहाफ़ी दोस्त आहे गज़ा जो आहे गज़ा जो फ़लस्तीन जो तव्हां वाक़ियो ॿुधंदो हैरान थींदव असां हैरत में आसीं त हिन गज़ा वारनि माण्हुनि हेॾे वॾे ज़ालिम इसराइल खां जेको हर शइ में फर्स्ट नंबर ते आहे टेक्नोलॉजी हुनजी ॾिसो ताक़त हुनजी ॾिसो वरी दुनिया जा वॾे खां वॾा बदमाश मुल्क बि हुनजे पोयां आहिनि अमेरिका हुनजे पोयां आहे यूरोप बि हुनजे पोयां आहे फ्रांस बि हुनजे पोयां आहे सभु हुनजी सपोर्ट कंदा हिकिड़ो अहिड़ा माण्हू जिन जी आबादी कुल 23 लख आहे उन्हनि वटि के अहिड़ा ख़ासि हथियार बि न आहिनि पोइ बि उन्हनि जी एॾी वॾी इस्तिक़ामत एॾी वॾी मज़बूती एॾे वॾे ख़तरनाक दुश्मन जे साम्हूं उनजी वजह छा आहे साफ़ हिकिड़ी रिपोर्ट मोकिली अरबी में ई सिर्रु सुमूद अहलिल गज़ा अहल गज़ा जे इस्तिक़ामत जो राज़ मूं पढ़ी मां हैरान थी वियुसि हलियो मूं पढ़ी हक़ीक़त में मां सफ़ा हैरान थी वियुसि उहा रिपोर्ट छा आहे इन्हनि में हिकिड़ो फ़लस्तीनी मुजाहिदनि में हिकिड़ो आलिम दीन इन्हनि में गुज़रियो आहे शेख अहमद यासीन मरहूम जेको 2004 में इसराइल उनखे टारगेट बणायो उनखे मीज़ाइल हणी करे हालांकि मज़ूर इंसान हुया टंगुनि खां मज़ूर हुआ साफ़ ॻाल्हाए कोन सघंदा पर तव्हां उनजो कमु ॾिसंदव हैरान थींदव अल्लाह जॾहिं कमु वठण ते ईंदो आहे
पो यो न ॾिसंदो आहे त मज़ूर आहे क्लियर ॻाल्हाए सघे थो पोइ अल्लाह उन्हनि खे पंहिंजे तरफ़ खां सलाहियतूं ऐं क़बूलियत ॾींदो आहे त उन आलिम दीन जेको 2004 में शहीद थियो उन गज़ा में कमु कयो ॾिठूं त असांजी नई नस्ल मग़रिबी तहज़ीब बि मुतासिर आहे मग़रिबी तहज़ीब उन्हनि जी ज़िंदगी में अची वई आहे त उन अचे उन्हनि ते महिनत कई महिनत एॾी कयूं उन्हनि खे दीन जे तरफ़ दावत ॾिनऊं तालू इला किताबिल्लाह कुरान मजीद जे तरफ़ उन्हनि खे दावत ॾिनऊं नतीजो इहो निकितो शेख अहमद यासीन साहब ऐलान कयो त मूंखे गज़ा में 10 सालनि जे अंदरि हर घर में हिकिड़ो हाफ़िज़े क़ुरान ज़रूर खपे हिकिड़ो हाफ़िज़े क़ुरान 10 सालनि जे अंदरि ज़रूर खपे हाणे थियो ईअं इहो जॾहिं शेख अहमद यासीन साहब ऐलान कयो 10 सालनि खां पोइ 2002 में जॾहिं गज़ा जी सर्वे कई त अल्हम्दुलिल्लाह शेख अहमद यासीन जे ॻाल्हि ते उन्हनि अमल कयो हर घर मां हिकिड़ो हाफ़िज़े क़ुरान मिलियो हर घर में हिकिड़ो हाफ़िज़े क़ुरान मिलियो एड़ी मुश्किल कंडीशन में जंग में रहिया पर हर घर में हिकिड़ो हाफ़िज़े क़ुरान अञा अजीब ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां इहो त 2002 जी रिपोर्ट ई शेख अहमद यासीन पाण 2004 में मीज़ाइल में शहीद थियो वरी 2012 जी जेका रिपोर्ट शाया थी गज़ा जी हर घर में पूरा जेके 23 लख माण्हू इन में 50% आबादी हाफ़िज़े क़ुरान जी 50% 23 लखनि मां 12 लख हाफ़िज़े क़ुरान हुया वरी 2022 जी जेका रिपोर्ट आहे गज़ा जी ताज़ा इन ताज़ी रिपोर्ट में इहे जेके माण्हू विढ़नि था कनि था शहीद थियनि था 95% इहे माण्हू हाफ़िज़े क़ुरान जो छा आहे त इहा क़ुरान जी हुननि वटि अज़मत आहे बुज़ुर्गनि वटि अल्लाह वारनि वटि तंहिंजे करे उहे बची वेठा आहिनि जेकॾहिं शायदि इन्हनि वटि इहा क़ुरान जी नेमत न हुजे हा इन्हनि जा क़दम फिसलजी वञनि हा इहे पाण गज़ा दुश्मन खे पेश कनि पर इहो क़ुरान मजीदो जंहिं इन्हनि खे साबित क़दम रखियो ऐं इहो फ़लस्तीन ऐं असांजो मुक़दस शहर महफ़ूज़ आहे हाणे ॾिसो न क़ुरान मजीद हिकिड़ो वॾो अज़ीम शान किताब आहे हाणे मूं हिकिड़ी शाम जी रिपोर्ट पढ़ी मुल्क शाम जी अॼु खां 50 साल पहिरियां हिकिड़ो शेख हुयो दिमश्क जो आलिम हुयो आलिम अॼु बि तव्हां इंटरनेट ते इहे रिपोर्टूं तव्हां ॾिसी सघो था सर्च करे ॾिसो था त मोहम्मद बिन अब्दुल्ला अल हफ़ार रहिमहुल्लाहु ताला अॼु खां इहे सम्झो 50-60 साल पहिरियां इन जे नाले जे पोयां अल हफ़ार जो लफ़्ज़ आहे हफ़ार जी माना आहे कबरू खोटरींदड़ दिमश्क जो कब्रिस्तान हुयो दह कब्रिस्तान उन कब्रिस्तान जे अंदरि ई कबरू खोटींदो आम माण्हू हुयो पढ़ियल लिखियल कोन हुयो पोइ हिकिड़े दफ़े हिन क़बर खोटरी हिकिड़ी औरत आई जनाज़ो खणी अरबन में रवाज आहे असांजे शहरनि में बि इहो रवाज आहे क़बर पैसनि ते खोटबी आहे असांजे ॿाहिराणे में रवाज इहो न आहे फी सबीलिल्लाह कमु आहे इहो बि वॾो अजरो सवाब आहे बहरहाल पैसनि ते खोटींदो औरत आई हिकिड़ी चंद माण्हू आहे जनाज़े सां गॾु हिन खां क़बर खोटरायूं क़बर खां ॿाहिरि हिकिड़ो नौजवान शख़्स हो हाणे ही अब्दुल्ला इब्न मुहम्मद अल हफ़ार रहिमहुल्लाहु